गराब जे दुंबा गोठ जे सरकारी स्कूलन जे शागिर्दनि शागिर्दान में समाजी अगवान फयाज़ पालाड़ी पारां स्कूल बैग गिफ्ट ऐं रोक इनाम विरहाया विया। तकरीब सुपर हाईवे वाक़े दुंबा गोठ जे सरकारी स्कूल में रखी वई। तकरीब में समाजी अगवान फयाज़ पालाड़ी, चांद मीर पालाड़ी, फरीद पालाड़ी, नसीम पालाड़ी बेन शिरकत कई। तकरीब ख़िताब कंदे फयाज़ पालाड़ी चयो त सरहदी वारनि माण्हुनि ते इहो फ़र्ज़ु आहे त हू इलाइक़े जे मुस्तक़बिल शागिर्दनि खे तालीमी सहूलियतूं फ़राहम करण में पंहिंजो किरदारु अदा कनि। हुन सिंध सरकार खे अपील कंदे चयो त सरकारी स्कूलनि जी तालीम जे मयार खे बहितर कयो वञे त जीअं सिंध जा ॿार बहितरीन तालीम हासिल करे दुनिया जे सुधरियल मुल्कनि जे ॿारनि सां मुक़ाबिलो करे सघनि। हिन प्रोग्राम के असां कोशिशि कंदासीं त जेके हर साल ॿ प्रोग्राम करियूं, जेके असांजा हिते मुस्तक़िल तालिब इल्म लाइ हिकिड़ो माहवार वज़ीफ़ो जेको सो मुक़ररु करियूं, जेके जंहिंजा वालिदैन जेके आहिनि से मतिलबु ग़रीबनि नथा ॿार खे पढ़ाए सघनि, पर छोकिरे में एॾी क़ाबिलियत आहे, छोकिरो पढ़ी सघे थो। मां पंहिंजे तरफ़ां ज़ाती तौर ते हिन स्कूल जे जेको कमेटी ऐं जेको उस्ताद टीचर जेको मुंतख़िब कंदा, मां मानो जेको 5 ॿारनि जो जेको वज़ीफ़ो पंहिंजे सिर ते खणा थो, जेको तइलीम जो पढ़ाई जो ख़र्चो मां पंहिंजे सिर ते खणा थो। इन प्रोग्राम थियण सां छा थींदो आहे जो ॿारनि में हिकिड़ो शऊर पैदा थींदो आहे, ॻोठ वारनि में शऊर पैदा थींदो आहे त उहे पंहिंजे ॿारनि खे स्कूल मोकिलींदा ऐं ॿार दिलि ॾेई पढ़ंदा। तकरीब खे दुंबा गोठ जे मुख़्तलिफ़ स्कूलनि जे उस्तादनि पिणु ख़िताब कयो ऐं ॿारनि में स्कूल बैग्स, गिफ्ट ऐं रोक रक़म इनाम पिणु विरहाया। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।